कोई मर्द हुए या औरत हुए 11 सालन जी उम्र हुए जवानी में कोई दुआ न घुरंदो तो खुदाया मुखे जल्दी मार ये दुआ भी करे अल्लाहुम्मा अज्जिल वफाती खास करे जै औरत जा नंढड़ा बच्चा हुजे हसन हुसैन नंढड़ा नंढड़ो बार शिकम में नंढड़ियूं थियां ज़हरा जे मथां कहिड़ी मुसीबत आई जो भी बाबा मां थकजी पई मूंखे जल्दी पाण ॾे घुरा न मूंखे घर था रोइण ॾियनि न ॿाहिरि था रोइण ॾियनि अली मूंखे कोठो ठाराए ॾिनो ॿार उहो बि ठाहे छॾियो रोईंदी रही ज़हरा जी साण रोई दाहूं ॾिनियूं आहिनि क़बर नबी हिली वई क़बर नबी मां वारे ज़हरा तुंहिंजे रोइण जा ॾींहं ख़तम तुझे दुखन जा ॾींहं क़दम बजड़ी अज रात तू मूं वटि पहुची अजरुकुम अल्लाह अजरुकुम क़िबला गुलाम हदी नजफ या अल्लाह मुझे बड़ो खुश नसीब जड़े तू रोइण जे टाइम ते ज़हरा तुझा गोढ़ा जमा थी करे पंहिंजे रुमाल ज़हरा जे रुमाल जी ये बरकता जेके तुझा गोड़ा आहिनि जॾहिं ज़हरा जे रुमाल में था वञनि ये गोड़ा मोती जी शक्ल में तब्दील था थियनि क़यामत जे ॾींहुं साईं ज़हरा फरमाईंदी हिन जी मूं वटि अमानत आहे जन्नत जो हक़दार अल्लाह साईं रोईंदी रोईंदी आख़िरी जुमला रोईंदी रोईंदी घर आई उम्मे ऐमन के चई उम्मे ऐमन बाबे मुखे चयो अज जी तू मेहमान ओ मां लहर जी मेहमान मुझे कुछ वसीयतों न कुछ तुझे ज़िम्मे है न कुछ अली जे ज़िम्मे है तो के मुझी वसीयत इहा आहे मां हसनैन जे लाइ पांजे हथन सां पाण थी नानी कचाए हालांकि एक हथ भगल हुई कपड़ा भी पाण धोई थी वञा मुझे बजड़े विया बाबे जी क़बर ते मुझी शिफाया भी दुआ मोटी अचन उनके पीर मुझे मौत जी खबर न ॾिजा सब माऊ कुर्बान ज़हरा जी जुती उनके मुझी मौत जी खबर न ॾिजो पहिरियां पहिरियां उनके खाधो खाराए अल्लाहु अकबर अला रोएदा ॿई शहज़ादा रोईंदा रोईंदा जीअं नाने जी क़बर ते आया आहिनि ॿई शहज़ादा रोइण लॻा आहिनि पंहिंजे पाण खे मदीने वठी वञो क़बर नबी नवाज़ा मौजूद हैं मौला हसन मुश्तबा पाजो अमा मौला तो नाने जी क़बर के चुंबड़ी वियो रोई करे चवण लॻो नाना अञा तुझो गम भी न भुलियो अञा तू ही असां गम न विसरियो अम्मा असांजी बीमार अम्मा के शिफा मिले अल्लाह अकबर अला रोएना मौला हसन मुश्तबा रोईंदा रहा दुआ घुरियो हाने मौला हुसैन मुडे ॾिसो आखिरी जुमला मौला हुसैन अलैहिस्सलाम जन छा कयो पगल थिया अमा मौला है पंहिंजे नाने जे क़बर ते रखियो क़बर के ईअं चुंबड़ी विया जीअं ॿार लक्ष्मत चुंबड़ी वेंदा आहिनि चुंबड़ी करे चवण लॻो नाना हू दुआ घुरण वारो अमीर हसन हुयो ओ मां करबला जो ग़रीब हुसैन ओ नाना अम्मा बीमार अम्मा के शिफा मिले जीअं हुसैन मौला वैन कया आहिनि ॾाढो रुनो जीअं हुसैन रुनो क़बर नबी हिली वई नबी जी क़बर मां वारे बचड़ा घर
पहुंची भैया अल्लाह लानतुल्लाह है मजलिस आदा के खिताब करने वाला दावत हुज्जतुल इस्लाम मौलाना मंजूर हुसैन सोलंकी साहब जन